डिवीज़न के सदर साहबान ज़िलन के मरकज़ डिवीज़न की बाडी ज़िले बाडी तालका बाडी यूनप बाडी पेटियल बहाल सिंध साथियों काफ़ी ॾींहनि खां ॾिसां थो त नईम लियाकत देदड़ जे ख़िलाफ़ मीरपुर ख़ास जा कुछ दोस्त गलत लिखी रखिया आहिनि जेके असांखे बद किरदार चई रहिया आहिनि जेके असां ते गलत किस्म जा खानदान ते बिले माणी रहिया आहिनि। दोस्तनि खे हिकु ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त नईम लियाकत देदड़ जो पुटु आहे। लियाकत देदड़ पेटियल जो इनकलाबी हीरो आहे जेको जे वेड़ कंदे उस्तादनि खे टाइम स्केल में सोरो स्केल वठी ॾिनो। उहो नईम लियाकत देदड़ उहो वसीम लियाकत देदड़ जंहिंजी 98 में माउ गुज़ारे वई। उहे नंढड़ा मासूम घर में रहिया उन्हनि खे असां पढ़ाईंदा रहियासीं। उन जे पीउ पेटियल जी सियासत में रोडनि रस्तनि ते इतिजाजनि में रहियो जेको ख़ुदि पेटियल जी सियासत जे करे अटैक में हलियो वियो। अटैक में वञण खां पोइ हीअ दुनिया छॾे वियो। अॼु ॾिसूं था हिकु शरीफ़ ऑफिसर जे फेडरल सर्विस कमीशन जो इम्तिहान पास करे पंहिंजी सीट माणी आहे ऐं मीरपुर ख़ास में आयो आहे। असांजो हज़ारवी साहब ॿियो दफ़ो उन सां टकर खाधो आहे। हू बार बार चए थो मां बेगुनाह आहियां। कंहिं बि क़िस्म जा मीरपुर ख़ास जी ऑफिस में कम रहियल न आहिनि ऐं अचो मूंसां ॻाल्हायो मुंहिंजे ॾोह साबित थिए त मां दोस्तनि खां माफ़ी वठां। पर कुझु दोस्त बिना तस्दीक जे ॿिन्हिनि धुरनि ॾे वञिबो आहे। नबी पाक जो फरमान भी आहे ॿिन्ही धुरनि खे पुछो। जज साहब भी ॿिन्ही धुरनि खे पुछंदा आहिनि। उन खां पोइ फ़ैसिलो ॾींदा आहिनि। पोस्ट ते रखी महाराशी करप्ट आहे। कहिड़ी करप्शन कई अथई? एडजस्टमेंट कई अथई? जीपी फंड खाधा अथई? 7 अकाउंट्स ऑफिसरनि जीपी फंड खाधा आहिनि। डेप के घुरबला एफआई के घुरबला कहिड़ो क्राइम कयो अथई? बिना सबूत जे तव्हां उनखे बद किरदार ऐं राशि करे देदड़ फैमिली लियाकत खानदान जी फैमिलीअ खे तव्हां घटि वधि ॻाल्हायो। यार अफ़सोस जी ॻाल्हि आहे तव्हांजी सोच ते तंज़ीमी माण्हू आहियो। तंज़ीमुनि में कीअं रहिबो आहे? असांजी इनकलाबी तंज़ीम बार बार छॾियो। उहो बार बार चए थो मूंसां मसइलो आज़म हज़ारी जो न आहे रज़ा शाह ऐं शाहीन सांगियर जो आहे। शाहीन सांगियर रिटायर आहे। रिटायर खां पोइ हुनजी पेटियल मां मेंबरशिप ख़तमु आहे। असांजी पेटियल में मेंबरशिप तॾहिं आहे जेसि ताईं इनसर्स आहिनि। इनसर्स खां पोइ असांजी पेटियल मां मेंबरशिप ख़तमु आहे। जेकॾहिं हू एजेंडी कनि था ऐं ट्रेज़री ऑफिस जा ऑफिसर हुनजे ख़िलाफ़ बैनर था आणनि त पेटियल खे कहिड़ो एतिराज़ आहे? पेटियल तंज़ीम आहे। पेटियल आइन आहे। पेटियल एसोसिएशन आहे। हुनखे घुर्जे त पंहिंजा मसइला पेड़ ते ॼाणाए। हिते मां वञी ऑफिसनि में जहिड़ा कंदो अथां चूंडियल उहिदेदार बि न आहियां। मूंखे त के साल थिया आहिनि न मां ट्रेज़री वियो आहियां न डायरेक्टर ऑफिस वियो आहियां न डीओ ऑफिस वियो आहियां न टीओ ऑफिस वियो आहियां सवाइ जेके एडमिनिस्ट्रेशन जी मीटिंग थींदियूं आहिनि या कमकार थींदियूं आहिनि तंज़ीमी कमनि सां मूंखे वञण जो को बि हक़ न आहे। उहो चूंडियल उहिदेदारनि जो कमु आहे। मूंखे वॾे में वॾो ॾुख जेको आहे साईं मरकज़ी सदर जो त आहे पर जनरल सेक्रेटरी जेका ॿोली मरकज़ी जनरल सेक्रेटरी इस्तेमालु कई आहे इंतिहाई किरियल ॿोली इस्तेमालु कई आहे। हुन अटैक कयो आहे। मौजूदा जेका तव्हांजी पेटियल जी बाडी आहे उहा साईं लियाकत देदड़ जी महिरबानी जे करे आहे। 2016 में हुनखे ब्लॉक कयो वियो। हुनजो हुन हक़ खसियो वियो। आइन जे अंदरि ॼाणायो वियो त इलेक्शन में बीह सघे थो पर हिन जा 3 साल पीरियड कोन आहे। मां साईं लियाकत सां गॾु मां मरकज़ी मालियात सेक्रेटरी थियुमि। साईं इंतज़ार शलगिरी साहब सदर थियो। साईं गुलाम रसूल मर साहब नायब सदर थियो। असांजो हज़ारवी साहब बि असांजी बाडीअ में हुयो। सिकंदर जतोई बि हुयो। अनारदीन शाह बि हुयो। सिकंदर छजड़ो बि हुयो। गॾु हुयासीं। टाइम स्केल 16 जी जेका अहिड़नि में जदोजहद थी उन में गॾु विड़ियासीं गॾु लड़ंदा आयासीं। जंहिं घर जी कुर्बानी जंहिं घर जी पेटियल लाइ कुर्बानी
उस्तादनि जे लाइ कुर्बानी हे हथे खाली था न असां पेटियल में असां किथे बि मुलविस न आहियूं लाड़काणी जी पेटियल जी सिटी हुजे तालको हुजे जेकॾहिं को उस्ताद फाइल खणी के उस्ताद खां 50 रुपयो वरितो अथई 100 वरितो अथई 500 वरितो अथई त उहो ॾोही आहे जिते जेका सिंध में असां हालत था ॾिसूं था उस्ताद जी कूकूं उते कोई नथो निकिरे पर नईं लियाकत देदड़ सां जंहिंजो ज़ाती वेर आहे उहो भली वेर रखे पर तनज़ीम उसूल इहे न थींदा आहिनि राति मां ऊंदे में घेटीअ में लाइव आयो आहियां अॼु मां पंहिंजी सिधी पोस्ट थो रखां त इते मामले खे ख़तम कयो त बहितर आहे कि लाड़काणो ज़िलो आहे इनकलाबी ज़िलो आहे लियाकत देदड़ जो ज़िलो आहे जेकॾहिं मरकज़ी बाडी बि वेठी आहे त लियाकत देदड़ जे पैनल जे वोटनि ते हू खटियो थी खाए जेकॾहिं 2016 जे अंदरि लियाकत देदड़ ग्राउंड न छॾिया त ही दोस्त न अचनि हा या पेर कढण वारो उसूल छॾे ॾियो ॻाल्हाइणु असांखे बि ईंदो आहे घणो कुझु ॻाल्हाइणु ईंदो आहे तनज़ीमी माण्हू आहियूं सियासी माण्हू आहियूं बचपन खां सियासत कई आहे पढ़ायूं था सीटुनि ते वेठा आहियूं उनजे करे मुंहिंजी तव्हांखे ॿाहूं थो ॿधां वधीक कशीदगी न कयो उनखे सॼे मसइले जी पंहिंजी पोस्टूं डिलीट कयो मां ख़ुदि मीरपुर ख़ासि में सुभाणे वेकेशन आहे सुभाणे को ॾींहुं गुज़ारे मां निकिरां थो मां हुते ॻाल्हियूं थो ॿुधां बाक़ी जेकॾहिं तव्हां हिकिड़े शरीफ़ ऑफिसर खे बिना प्रूफ जे करप्ट चओ मां करप्ट चओ हुनखे तव्हां तबाह कयो हुनजे ॿारनि खे तव्हां परेशान कयो ख़ानदान खे तव्हां परेशान कयो ॻाल्हियूं ॿुधो ॻाल्हियुनि खां सवाइ जेतिरी बि वेड़ कणी अथव आख़िर में ॻाल्हियूं थींदियूं सो मरकज़ी उहिदेदार पंहिंजी अहमियत में रहनि मूंखे ख़बर आहे सॼी सिंध ख़ाली आहे पर चंद शर पसंदि अनासर जेके आहिनि शाहीन सांघीड़ा जो कहिड़ो कमु आहे मसइलनि में कल मीरपुर ख़ासि में मीटिंग थी आहे जॾहिं त शाहीन सांघीड़ा पेटियल जो मेंबर बि न आहे कहिड़ी हैसियत में मुबसिर तुर वेठो आहे मां वेंदो आहियां ज़िले जी जनरल बॉडी मीटिंग में तालुकनि जी में वेंदो आहे साईं लियाकत वेहणु खपे आइन जे दाइरे में हलो हिकिड़ा महा एजेंट जेके वञी ऑफिसुनि में कमु खणी वञनि त तव्हां उनजो बदर भरियो तव्हांजो कमु आहे पेटियल जो दर बंदि थिए पेटियल जी तनज़ीम जो दर बंदि थिए पेटियल जो कमु न थिए इज़त न थिए त मां तव्हां सां गॾु बीठो हुजां पर शरीफ़ छोकिरो नंढो ॿार से लियाकत देदड़ जो पुटु मुंहिंजो भाइटियो आहे मां उस्ताद आहियां मुंहिंजे भाइटे सां छाजो तव्हां ॾाढो था कयो छा ते तव्हां दादागिरी था कयो भलो अमल न आहे सुठो अमल न आहे मां लाइव तव्हां सां आयो आहियां दोस्त सॼी सिंध जा दोस्त ॾिसनि था एजेंसियूं ॾिसनि थियूं बेरा महिरबानी करे मामले खे ख़तमु कयो मां साईं इंतज़ार साहब सीनियर दोस्त आहे मूंखे उन लख इज़तूं आहिनि साईं गुलाम रसूल लाइ मूंखे लख इज़तूं आहिनि ऐं मां सभिनी दोस्तनि खे चवंदो मामिलो तय आहे इख़लाक़ी फतेह नई मंझी थी आहे जे पोस्ट रखी चयो आहे अचो ॻाल्हियूं कयो ऐं त जेकॾहिं मां ॻाल्हियुनि में गुनहगार आहियां त माफ़ी वठंदुमि ॻाल्हियूं थींदियूं जेको गुनहगार हूंदो कमिश्नर करे DC करे सेक्रेटरी करे ॻाल्हियूं सतह ते थींदियूं बाक़ी पोस्टनि में असांजे ख़ानदान खे तव्हां बद किरदारु चओ रही पेटियल कराची जी ऑफिस असां न खाधी आहे अॼु बि उते पठाणनि जो कब्ज़ो आहे उहो कब्ज़ो तव्हांखे छॾाइणो आहे पेटियल ऑफिस ते 2.5 लख रुपया साईं लियाकत 2009 में भरे लिखाई अधु पैसा ॾिनल आहे अधु न ॾिनल आहे तव्हां पंहिंजी ऑफिस जो ख़र्चु भरियो लिखाई जो ख़र्चु भरियो तव्हांखे असां ऑफिस ॾियण लाइ तयारु आहियूं हिते 1100 प्लाट 1500 फुट जे हिसाब सां वेठा आहिनि अॼु बि असां दावा न कई असां चाहिनि छा असां अहिड़ा गदार आहियूं छा सिंध दुश्मन आहियूं छा माण खां पोइ लांटानो खणंदासीं न असां लानत कंदा आहियूं अहिड़ी मिल्कियत ते अहिड़ी दौलत ते जेका हराम ते अचे ऐं असांजे घर में दाख़िल थिए सो दोस्तो मुंहिंजी आख़िर में बि ॿावनि जी वाट अथव मसइले खे हल कयो ख़तमु कयो बहितर थींदो मां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त इन में दिलचस्पी वठो छर पसंदि माण्हू चंद मुफ़ाद परस्त माण्हू पैसे जा पुट माण्हू इहो मामिलो ख़राबु करे रहिया आहिनि जेकॾहिं हू अञा बि इहे शाहीन सांघीड़ा वारा रज़ा शाह वारा ज़ाती जहिड़ो चाहिनि था त देदड़ मरी न वियो आहे मां बुज़दिल न आहियां लियाकत देदड़ जो भाउ आहियां उहो हिसाब किताब ज़रूरु मां तव्हां खां वठंदुमि यादि रखी छॾियो
उसूलनि ते हलो, तनज़ीमी पॉलिसियुनि ते हलो, सियासत कयो था हिक पेर ते कयो। जीअं 88 खां वठी असां हिक पेर ते बीठा आहियूं, पासो न मटायो आहे, न असां दुनिया जी का बि ताक़त असांखे ख़रीद नथी करे सघिजे। तव्हांजा लख कुर्ब, तव्हांजी महिरबानी।